महबूब साईं जी सना लिखण जा पहलू त हज़ार हन। असां सना ख़्वान या शाइर इस्लाम जेतिरी भी सना लिखनि उन्हनि जो इल्मु अक़ुल फ़हम खुटी पवंदो महबूब मोहम्मद जी सना अञा मथे आहे। यानी हर पहलू आहे महबूब साईं जो। ही भी हिकु पहलू जेको मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। शाइर काइनात जे सरदार खे मुखातिब कंदे हीअं लिखियो आहे त सोणा पूरी काइनात में अॼु जेका माउ भेण नियाणी कुल मिला के चऊं त जेका औरत अॼु इज़त ऐं एहतराम सां ज़िंदह भी आहे, सलामत भी आहे, इज़त वारी भी आहे त सोणा इहो तुंहिंजो कमाल आहे। वरना इहे ई औरतूं हूं, इहे ई नियाणियूं हूं जिन जे घरनि में पैदा थींदियूं हूं त उहे बार महसूस कंदा हा तव्हांजो नियाणियुनि खे वञी ज़िंदह दफ़न भी कंदा हा। महबूब साईं जे अचण खां पोइ काइनात जे सरदार उम्मत खे अहिड़ो त सुहिणो सबक़ पढ़ायो जो हीअ उम्मत अॼु जंहिंजे घर में नियाणी ॼाए थी चुमंदे चुमंदे भी पोइ भी थकिजे नथी, ख़ुशि थिए थी, मिठाइयूं विराए थी। इहो सबक़ आहे सोणे मोहम्मद साईं जो। शाइर महबूब साईं खे मुखातिब कंदे लिखियो आहे त सोणा ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ ओ अमा आमिना जा बचा। महबूब साईं खे मुखातिब कंदे बार बार जुमिलो छा लिखियो आहे? अमा आमिना जा बचा। सुभान अल्लाह जी गूंज अचे साईं। तव्हां असांजा महिमान ख़ासि अन क़रीब जलवे अफ़रोज़ थियण वारा आहिनि। तेसीं ताईं हुकुम आहे त कुझु जुमिला अव्हांखे ॿुधायूं। अर्ज़ु पे कयुमि त शाइर इस्लाम लिखियो आहे त ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ पियो निधण जियां किंड घूरियो वञे पियो हुयो वक़्तु न्याण खे पूरियो वञे पियो निधण जियां किंड घूरियो वञे पियो उन्हनि खे अची तो ढकाया रवा उन्हनि खे अची तो ढकाया रवा अम्मा आमिना जा बचा ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ अम्मा आमिना जा बचा। फ़र्क हो न औरत न की जानवर न की जानवर में हुई कचरे खां बदतर दुनिया जी नज़र में अची तो संभाली अबिनते हवा अची तो संभाली अबिनते हवा अम्मा आमिना जा बचा ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ अम्मा आमिना जा बचा। शराफत इबादत तहारत सेखारी सजण तो नियाणियुनि जी हालत सुधारे अची तो पढ़ाई जो सूरत निसा अची तो पढ़ाई जो सूरत निसा अम्मा आमिना जा बचा ज़माने जूं माऊं ॾियनि थियूं दुआ अम्मा आमिना जा बचा। सुभान अल्लाह। चवंदा ॻाल्हि सम्झ में अचे थी न साईं? अचे त पोइ गॾिजी छा चवणो आहे? अल्लाह तव्हांजी महिनत क़बूल फरमाए। आमीन चओ साईं।
शायर महबूब साईं के मुखातिब कंदे लिखियो आहे त सोना इहो सूर तुंहिंजो अंदर वियो गारे जो बचपन में तुंहिंजी अमा वई गुज़ारे इहो सूर तुंहिंजो अंदर वियो गारे जो बचपन में तुंहिंजी अमा वई गुज़ारे असां घोर तोता मोहम्मद मिठा असां घोर तोता मोहम्मद मिठा अमा आमिना जा बचा ज़माने जुमाऊं ॾियनि थियूं दुआ ज़माने जुमाऊं ॾियनि थियूं दुआ अमा आमिना जा बचा अमा आमिना जे सहन जा सितारा